जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। हीअ ख़बर शहडोल जी आहे। शहडोल मध्य प्रदेश में हलंदड़ चालीहे महोत्सव जे 23 ॾींहुं 8 अगस्त जो चकरभाटा जे संत साईं लालदास साईं जन जो झूलेलाल मंदिर शहडोल में गाजे बाजे सां आगमन थियो। शाम जो 8 वॻे खां संगीतमय माहौल में सत्संग शुरू थियो, जेको राति ताईं हलंदो रहियो। सभिनि खां पहिरियों साईं लालदास जन झूलेलाल भॻवान जी मूर्तीअ ते गुलनि जी मालाऊं पातऊं। इन खां पोइ सिंधी समाज जा अध्यक्ष श्री लालचंद कुंदनानी ऐं सचिव श्री प्रेम रावलानी शाल पाए करे साईं जन जो स्वागत कयो। झूलेलाल सेवा मंडल जे अध्यक्ष श्री चंदन बहरानी, सचिव किशन सनपाल एवं सेवादार मोहन थदानी, पप्पू लालवानी, नंदू मंगलानी, डॉक्टर मोटवानी माला पाए करे स्वागत कयो। सुख दुख महिला समिति जी अध्यक्ष माया बजाज ऐं सिंधु क्लब जी अध्यक्ष अंजू मंगलानी भी साईं जन जो गुलदस्ते सां स्वागत कयो। साईं जन भगवान झूलेलाल जी कथा ॿुधायऊं। झूलेलाल जे भॼननि सां संगत ख़ुशीअ सां झूमण लॻी। हिन कार्यक्रम में बुढ़ार मां संजू आसवानी जी पंहिंजे परिवार सां सम्मिलित थिया ऐं साईं जन जो शाल ऐं गुलनि सां स्वागत कयूं। सत्संग जो आनंद वरितऊं। हिन कार्यक्रम में वॾी संख्या में साध संगत शामिल हुई। अंत में साईं जन पारां आरती पल्लव अरदास कई वई ऐं साध संगत प्रेम सां भंडारो ग्रहण कयो। शहडोल जी हीअ ख़बर फ़िलहाल एसिताणी। सिंधी समाज जूं ख़बरूं सिंधीअ में ॿुधण जे लाइ तव्हां सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।